नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं यूसी पीर बुढड़ो जे ॻोठ हसनदीन कंबो जे रवासी अख्तर परवेज़ जट, शौकत अली जट ऐं शहज़ाद अली जट मीडिया अड्डो सेठार जा पुलिस ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कंदे चयो त कुछ ॾींहं पहिरीं असांजे ॻोठ में धाड़ो लॻो, जंहिंमें सेठार जा पुलिस बेगुनाह असांजे नौजवान अरशद जट खे गिरफ़्तार करे खणी वई है। असल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां बेगुनाह खे गिरफ़्तार करे कूड़ी रिकवरी ॾेखारी रही है त असांजे गिरफ़्तार नौजवान अरशद जट के 70,000 रोक, 3 जोड़ा कपड़ा और 1 पिस्टल वापस करायो है, जेको सरासर गलत ऐं कूड़ ते ठहियल एक ड्रामो है। जॾहिं त असांजे नौजवान खां अहिड़ी का बि शइ वसूल न कई वई है, न वरी असांजो को नौजवान इन ॾोह में मुलविस है। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान खे कुछ ॾींहं अॻु गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। हिननि आला इख्तियारनि खां घुर कई है त खुदारा इन मामले जी सरकारी सतह ते नेक नियती ईमानदारी सां इंक्वायरी कराए असल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांजे बेगुनाह गिरफ़्तार थियल नौजवान खे आज़ाद करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।